ॾखण खां ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासूं। ॾखण शहर में बरसाती पाणी निकाल न थियण ख़िलाफ़ मुकमल शटरबंद हड़ताल करे धरणो हंयो वियो आहे, जंहिं करे रोड ब्लॉक थी वियो आहे। शहरीन बस स्टैंड वटि धरणो हंयो, जंहिं सबबि शिकारपुर लाड़काणो इंडस हाईवे रोड ते ट्रैफ़िक मुअतल थी वई आहे। एहतिजाज कंदड़नि जो चवणु आहे त 10 ॾींहंनि खां पाणी घरनि में बीठल आहे, फसल तबाह थी विया आहिनि। पाणी निकाल न थियण सबबि घर डही रहिया आहिनि, पर मक़ामी इंतिज़ामिया पारां शहर में पानी निकाल न पियो करायो वञे। एहतिजाज कंदड़नि मुतालबो कयो आहे त हंगामी बुनियादनि ते शहर में पानी निकाली के यकीनी बणायो वञे। ख़बर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह कंदा रहूं। या ब्रेकिंग न्यूज़ एक भेरो ॿीहर अवां सां शेयर कंदा रहूं। ॾखण शहर में बरसाती पानी निकाल न थियण ख़िलाफ़ मुकमल शटरबंद हड़ताल करे धरणो हंयो वियो आहे, जंहिं करे रोड ब्लॉक थी वियो। शहरीन बस स्टैंड वटि धरणो हंयो, जंहिं सबबि शिकारपुर लाड़काणो इंडस हाईवे रोड ते ट्रैफ़िक मुअतल थी वई आहे। इन हवाले से वधिक तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी जो रिपोर्टर माही खान रिंद असां सां लाइन ते मौजूद है। जी माही खान, आगाह कजो, धरणे के हवाले से छा हिन वक्त भी धरणो जारी है? जी बिल्कुल, मां खे ॿुधाईंदो ॾखण शहर में निकाल न थियण सबबि ऐं सहूलतूं न मिलण सबबि जेको आहे त मेन रोड शिकारपुर ऐं रतोद नेशनल हाईवे ते धरणो हणी शटर बंद करे छॾी आहे। बस स्टैंड वटि जेको आहे त मुज़ाहिरीन चयो आहे त असांजे शहर में घिटियुनि में पाणी ऐं नालनि जो घरनि में काए पियो आहे। उन खिलाफ़ जेको आहे चयो त असां एहतिजाज कयो आहे ऐं डिप्टी कमिश्नर शिकारपुर खिलाफ़ सख़्तु नारेबाज़ी कई आहे। उन मौक़े ते एहतिजाज कंदड़ मुज़ाहिरीन अली नवाज़ ख़्याल मुनीर अबड़ो ॿिनि जो चयो आहे त 10 ॾींहं खां बरसाति जो पाणी घरनि में बीठल आहे, नेकाल न थी सघिया हुया। जी माही खान, वॾी महिरबानी अपडेट करण लाइ। नाज़रीन, माही खान असांखे आगाह करे हो। एहतिजाज कंदड़नि मुतालबो कयो आहे त हंगामी बुनियादनि ते शहर में पाणी निकाली खे यकीनी बणायो वञे।